खुदा जी साजो कसमा ये भी वाक्यो बुध मुझे साईं जी कचरी एकड़ो सहाबी जंहिंजो नालो साद वीरवाट में हज़रत जुलेबीब रज़ी अल्लाह ताला रंग कारणो वार घुंडी दरन जब वडड़ा क्यों नंढड़ियूं चुचड़ियूं हुजूर जे साम्हूं वेठो वारो पयो कान फरमायो साद जी मुंहिंजा साईं छाजे लाइ पोइ रोए चई सही मां रोवां थो 10 साल थी विया तुंहिंजो कलमो पढ़ियो अथमि अबो छॾे आयुमि अमल छॾे आयुमि घर छॾे आयुमि मुंहिंजा साईं मुंहिंजी शकल सादड़ी इन सादड़ी शकल जे करे मां कंहिंखे वणाई कोन थो आप माई मूंसां शादी ऐं परणे करण लाइ तयार न आहे इन्हीअ जे करे मां रोवां थो साईं मुंहिंजा भला मूंखे हिते त काई माई पसंदि नथी करे भला मूंखे जन्नत मिलंदी अलाए न हूरा मिलंदियूं अलाए न अल्लाह अल्लाह हुज़ूर फरमाया पुट न घबरा न तोखे मां मोहम्मद करीम जे कलमे पढ़ जे करे अल्लाह जन्नत दी दई जन्नत में 72 हूर जो रब घोट कंदई जने रब जन्नत दी दई शक्ल या न हूंदई रब एॾो हसीन जमील कंदी जो ॾिसण वारा हैरान थी वेंदा ॾाढा त चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह साईं जन फरमाए शादी कंदी शादी तव्हांखे बि शौक़ु थींदो आहे न शादीअ जो हिकिड़ो थो चवे कोराना चुप ॾिसो भला कंदो शादी कयो कंदो न शादी 4 शादियूं हक़ आहिनि इजाज़त चइनि जी पर सभिनी सां भला हलो त न इजाज़त हा बिल वारा भी आहिनि कोड़ कुटुंब तूं घबराई न जेको कया तो मुंह पर है तो मला के तू बचाओ दे बस शादी शौक भली कयो 4 कयो पर चईनी के घर भी ॾियो प्यार भी साॻो ॾियो कपड़ा भी ॾियो ई न त वरी माण्हू हिकिड़ी शादी कंदो आहे पोइ वरी जॾहिं ॿी ईंदी आहे त उहा कुराड़ी विसरी वेंदी वरी नई जेका ईंदी वरी उनजे पोइ हिकु दिलि ते त ॿी चुल्ह ते इहे न पाण फरमायो शादी कंदे चई साईं हा हुज़ूर फरमाए सो वञो मदीने खां ॿार आसिम जो घर अथई वॾेरड़ो अथई वञी मां मोहम्मद करीम जा सलाम ॾेसि साध वयो न घर न शकल जिए जो दरवाजो खड़कायई उन जो आयो आसिम रज़ी अल्लाह ताला नो चई अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम चेदा नबी साईं जो न्यापो खणी आयो आया छाजे ला घर जे दर ते बीठो हो अंगण ते उन जी न्याणी कम पई करे ॾाढा पियो ॻाल्हाए चे नबी साईं मां के तुंहिंजी न्याणीअ जो घोट करे मोकिलियो आहे सुभान अल्लाह उन जो ॾिठो यार इन जी शकल सादरी रंगो कान चई यार तूं हल दिल में ख्याल कई त मां न्याणीअ खां त पुछां जीअ जो वयो घर जो वयो न्याणीअ चयसि मुंहिंजा बाबा साईं केरो हो चई अम्मा मोहम्मद जो न्यापो आणींदड़ो छा पियो चवे चई अमड़ मां छा ॿुधायां न्याणीअ चयोसि बाबा भली न ॿुधाए पर मां ॿुधी वरितो मां चएसि थो अम्मा घर बि न अथसि अम्मा शकल भी सादड़ी अम्मा घर भी न अथसि न्याणीअ चयो ओ मुंहिंजा बाबा साईं तूं हुनजे शकल खे न ॾिसे हा त मोकिल वारो केरु हो ॾाढा त चओ अम्मा नबी साईं न्यापो मोकिलियो हो जी बाबा ॾिसे हा त मोकिल वारो केरु हो
बाबा मां केरी नसीबन वारी आया बाबा अल्लाह जो कुरान न पढ़ियो थई हाय रब तो कुरान में फरमाए वमा कान लिमुमिन वला मुमिनतिन इज़ा क़ज़ल्लाहु व रसूलुहु अमरन अन यकून लहुमुल खियर रब तो फरमाए के भी मुमिन ऐ मुमिन लिए जे गया अल्लाह जे रसूल जो फैसलो अची वञे त मोटाइण जो कोई हक़ ही न तसे मुझा बाबा साईं वञ ओ मुझा बाबा साईं मता जिब्रील को फैसलो न खणी अचे ओ मुझा बाबा साईं मके दी नसीबन वारी आया इंडियाने जा घोट पंजा पी गोलिन इंडियाने जा घोट पंजा चाचा गोलिन बाबा जी सहरण के चौथ बड़ी गाल बद मुझो घोट तुझे पी गोलियो हो मुझो घोट तुझे भाव गोलियो हो मां चौथ मुझे भाग सा गजी रीस मुझे घोट के दिसो मुझो घोट मिठे मोहब्बत पान चूड़े करे मोकलियो अल्लाह अकबर ए जो है सादलो साहबी नबी से फरमास ये खबर कब थियो या रसूल अल्लाह सब तो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सही बात ता दुनिया पो नो बस पो सीधा जवाब ने सही ना 5 मिनट न गुजरिया वने रोपियो अचे जी जो मस्जिद में दाखिल तो हुजूर फरमास तू न मुझे फैसले के मोटाए थई रोई करे चवे तो सोना बाके केड़ी ताकत वो तवा जो फैसलो मोटाया ओ मुझा साईं मां घोर वजाए कुर्बान वज से अवा जो फैसलो मुके त कबूल आ प्रभु जी न्यारी दी बारी के भी कबूल आ आइजन फरमाया यार मुबारक थई कब थी भई रोए भयो अल्लाह अल्लाह हुजूर फरमाए छो तो रोई सही मोकल दे घर बूटी वजा शादिल सही मां शादी दो कय सही मां के खीसे में तो रुपयो ही कोने मुझा साईं शादी जा लटा की वठदुस साबी नु केरो भरी दो हुजूर फरमाए तू जो पियो काफर तुझा भार काफर तुझी अम्मा भी काफरानी जैसे अबे के न चौदोस अम्मण के न चौदोस साईं अम्मा के इलाज कदो मां समा तो जो गरीब पुत्र में शादी करे अम्मड़ी कुछ पैसा दे उधारा मो नहीं दो मान ऐ शफीक नबी मेहरबान नबी वफादार नबी और वजाए कुर्बान वजाए सल्लल्लाहु अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो पुत्र ना पुत्र तू क्यों दे वजे जरूरत ना है जो पी बा मोहम्मद आया पुत्र आ जो वेठो आया हुजूर फरमायो जल्दी क्यों पैसा कढो हज़रत अबू बकर सिद्दीक जेड़ो सखी उमर सही जेड़ो सखी उस्मान सही जेड़ो सखी मुझे मुर्शिद अलीउल मुर्तजा शेर खुदा जेड़ो तको सखी होयो ही कोन उन जो मिसाल मिलन बहाला अल्लाह अल्लाह एतरा पैसा था 600 दिरहम थियो पान फरमायो 200 ने कबीर बाकी 400 खड़ी वजो मदीने जी बाजार में सौदो वठी अजे पयो पांजो पान सा पान गालाई दो जो वने वारे वा यार साद तुझा भाग शादी त थई साल त मिली वई साल जे कपड़ जा पैसा भी मिली वयो मदीने जी बाजार में खरीद पियो करे चुकाई दो पियो वर्त एडो तो ऐलान थियो हय्या अल जिहाद ओ मुसलमानो अचो ओद जे मैदान में जिहाद दे मुझे सही ऑर्डर कयो अल्लाह अल्लाह इन गरीब जे कन ते जो आवाज आयो दिल में चई पड़ साद घर काते दे ज़ाल काते राई दे शद ख्याल शादी जो वट तलवार हल जिहाद दे वली चादर भी वरतवी वली सिरे भी वरतवी हथ में तलवार खड़ी ये मुट्ठा हयो जो वटे ये जो ओहद जे मैदान में आयो हर को बेचे यार ये वडो को कई कबीले जो सरदार को लगे कह
कहीं जो चांदे जो सरदार कहीं जो न यार खुश जो सरदार कहीं जो न यार शिखर जो आले रुद्र जो मुझे सोने अली शेरे जली हक जे वली हैदर शेरे बबर वाते खैबर असदुल्लाह करबला वजो फरमायो ओ दवारो एक कबीले जो सरदार न थे ए अल्लाह जी रहमत जो फरिश्तो आज को ता ओ दवार जे नुसरत लाए पयो अचे दादा जो सुभान अल्लाह उस्ताद नूर अबू सा गॾु हले न थोरो पोयो थो अचे ओ त जे मैदान में लड़ाई शुरू थी नबी से जो नंद मुबारक शहीद टोपली जो कड़ियों अंदर हली हुई चेहरे में धक लगा मुझे मौला अली पाजे रूमाल सां वो चेहरे तो रत साफ कियो नबी से जो चाचो हमजा असदुल्लाह व असद रसूली हमजा ज़ालिम ज़ुल्म कयो कद कटियो नको वडियो चप कटियो सीरो चीरे मुझे साईं जे चाचे जो चेहरो कड़ी हार उठाए औरत हारो करे बात तो असां तो कुछ न ॾिनो तो असां के तो वक्त भी ना है जो वाइस असां आखिरी रात ताईं निभायूं ओडे नज़र कर इन दीन इस्लाम जे बुलंदी जे लाए ओद जे मैदान में सदको वजाए सल्लल्लाहु अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नंद मुबारक शहीद थियो इन नज़र कर मके पाक में काबर चरियो था चवन अल्लाह अल्लाह नज़र कर मुझो साईं काबतुल्लाह में नमाज पियो पढ़े उठ जाओ जब मुझे साईं जे मथां रखियो पत्थर आयो जुती मुबारक खून सां भरजी वई अल्लाह ताइफ में पत्थर लगो ओ यो नारा हुकरा खणद मुझे साईं के पत्थर हणदा प्या जद ओ असा के का तकलीफ ना आई तबे कलमो मिलियो काथे मक्को मदीनो ओ काथे दोसरी बंगला इते कुरान जा हाफिज आलिम इते कुरान जा वाइज खुदा जी साजो कसम रब जी वडी मेहरबानी ए सहाबा कराम जो मेहनत हुजूर जो चाचो शहीद थी मदीने जे वीर पा जो चाचो कुर्बान कयो अया जो नजर गड इलाए सहाबी करीब कारणो रंग जो सादो खुदा जी साजो कसम हो कलमे वारो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन जो लाश खड़ी करे पंहिंजे गोद में रखियो साईं जन रोई वेठो वरी मुर्की पयो सहाबा जो या रसूल अल्लाह साईं रुडो छो पाण फरमायो यार ॻाल्हि ॿुधो हे 10 साल थी वियस मुंहिंजो कलमो पढ़ियो हुयो अबू अब्बा छॾे आयो हो हाय अंकल इहे कयई जीअं पुट पंहिंजे पीउ सां कंदो आहे त बाबा मूंखे शादी कर ही बि कमु थी वियो शादी जे लटन कपड़े जा पैसा बि मिली विया खणी करे ओद जे मैदान में लॻे जहाद जो आवाज़ कन में पहुतो शौक़ छॾे करे तलवार वठी करे मुंड हड़ी ओद जे मैदान में आयो शहीद थी वियो यार इन जे जुदाई में मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अखिन में गोड़ा वही वियो साईं भला मुर्कियो छो हुजूर फरमाया मोहम्मद मुस्तफा अखियूं बंद कयूं ये जो नज़र कम त जन्नत में हूर पियो अचन चवन पियो असां जो घोट अची वियो असां जो घोट अची वियो हुआ पीछे मां खड़ी वञोस हुआ पीछे मां खड़ी वञोस हुजूर फरमायो ये जो ॾिठो रोड जो पियो अचन वाले वा मुझे साईं जा ग़रीब सादरा साहबी इन हिक छॾई अल्लाह जन्नत में 72 हूर जो घोट करे छॾियोसि